रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो पाण ते दुरूद सलाम पढ़ण। शहज़ादी कोनैन हज़रत सैयदतना फ़ातिमतु ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जॾहिं मस्जिद में दाख़िल थींदा हुआ त पाण आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुरूद सलाम पढ़ंदा हुआ ऐं जॾहिं ॿाहिरि तशरीफ़ फरमा थींदा हुआ, ॿाहिरि निकिरंदा हुआ, तॾहिं बि प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण ते दुरूद सलाम पढ़ंदा हुआ। प्यारे इस्लामी भारो, मस्जिद में दाख़िल थियण वक़्तु ऐं निकिरण वक़्तु हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ते दुरूद शरीफ़ पढ़णु घुरिजे जो ही सुन्नत मुबारक आहे। मुफ़स्सिर शहीर हकीमुल उम्मत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाहि तआला अलैह हिन हदीस पाक जे तहत फ़रमाइनि था त इन जी मां ॿ मसाला मालूम थिया। हिकु ही जो मस्जिद में वञण वक़्तु दुरूद शरीफ़ पढ़णु सुन्नत आहे ऐं शिफ़ा शरीफ़ में आहे त ख़ाली घर या मस्जिद में वञण वक़्तु ही पढ़िजे अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहु। ॿियो ही त रसूल अकरम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम पाण बि पंहिंजे मथां दुरूद सलाम पढ़ंदा हुआ, कॾहिं सल्लल्लाहु अला मुहम्मदिन वसल्लम ऐं कॾहिं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ंदा हुआ। सिंधी सोशल मीडिया पेज खे लाइक कयो, फॉलो कयो ऐं शेयर कयो।